उडेरो लाल लग डहदरी मोरी ते ज़मीनी तकरार तां कलोड़ा बरादरी जे माण्हुनि बख्शू कलोड़ो, अनवर कलोड़ो, नज़ीर अहमद कलोड़ो, मोहम्मद अली कलोड़ो, शेर मोहम्मद कलोड़ो ऐं इरफान कलोड़ो मीडिया अॻियां राहींदे चयो आहे त ख़ुश्क बिरादरी जा माण्हू असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। ॼाणायल ज़मीन असांजी ज़ाती आहे, अबनि ॾाॾनि खां वठी असां वटि आहे, जंहिंजो सेशन कोर्ट मटियारी में केस हलंदड़ आहे। 32 एकड़ असांजी ज़मीन आहे, जंहिंजा कागज़ बि असां वटि मौजूदु आहिनि ऐं कोर्ट सगोरी भी असां खे ॾेखारी आहे। गुज़िरियल शाम तक़रीबन 5 वॻे ख़ुश्क बिरादरी ऐं कुझु नामालूम माण्हुनि असांजे घरनि ते काह करे लोढ़े खे बाहियूं ॾेई असांजे बचनि खे मारकुट करण बाद असांजे मथां कातलाणो हमलो करे असांजे मथां कूड़ा इल्ज़ाम मढ़ियो वियो आहिनि, जेको सरासर कूड़ आहे। सेखाड़ पुलिस तरफ़ां का बि कानूनी कार्रवाई अमल में न आई आहे। असां DIG हैदराबाद SSP मठियारी खां अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं इंसाफ़ न थियो त ॿी सूरत में असां नेशनल हाईवे ब्लॉक कंदासीं। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची